नाज़रीन, कंहिंजे बि दोस्त खे असां का तकलीफ़ ॾींदासीं त जेको गॾु हुन सां दोस्त हूंदो त उनखे गुस्सो बि ईंदो, माना उहो इहो चाहींदो त मां बि हिन जो फ़ौरन पलांद कयां। हिकिड़ो मस्तानो हुयो, बारिश में ॿाहिरि निकितो। उहो पाणी सां रांदि खेॾंदे खेॾंदे ईअं निकिरंदो हलंदो हुयो पाणी में, माना हर पेर हणे पाणी मथे उथारे, ॾाढी गप थी वई। शहर जी तरफ़ वियो, हिनखे बुख बि लॻी। उते ॾिसे थो त हिकिड़ो हलवाई जो दुकानु हुयो, उन हलवाई जे दुकान ते खीर गरम थो थिए। उहो दुकानदार ताज़ियूं जलेबियूं बि ठाहे थो। हिन जो वात सफ़ा पाणी पाणी थी वियो, बुख बि हिनखे लॻी, खीसो बि इजाज़त नथो ॾे। काफ़ी टाइम उन दुकान ते साम्हूं बीही ॾिसंदो रहियो। आख़िर हथ सेकण जे बहाने उन जे चुल्हे ताईं पहुतो। हथ सेके हलवाई बि कुझु महसूसु कयो त माना हिनखे ज़रूरत आहे, खाइण पीअण जी ज़रूरत आहे। हथ सेके वञणु लॻो त हलवाई हिनखे सॾु कयो, खीर जो प्यालो बि भरे ॾिनई ऐं कुझु जलेबियूं खाइण लाइ ॾिनई। जॾहिं जलेबियूं हिन खाधियूं, खीर खाधई त ॾाढियूं हिनखे दुआऊं कयूं। सुकून सां माना हिन जे वरी जेका एनर्जी उहा वापसि अची वई। हाणे वरी उहो रांदि कंदो कंदो पाणीअ में हीअं जंप ॾींदो, टपा ॾींदो, पाणीअ खे पेर सां ईअं हणे त पाणी मथे उथे गप। हिकिड़ी छोकिरी ऐं छोकिरा बि हिन जे पोयां अचनि पिया। उन्हनि जीअं उन्हनि खां किरास कयो त हिन पाणी जो आयो त उहा गप वञी छोकिरी खे लॻी। उहो छोकिरो ॾाढो कावड़ियो हिन ते। हिनखे चई, तो हे छा कयो? मुंहिंजे दोस्त जा सॼा कपिड़ा तो ख़राबु करे छॾियानि। उहो मस्तानो वीचारो चुप करे हिन जे मुंहं ॾे ॾिसे पियो। आख़िर छोकिरी बि आई, उन चयो चलो ख़ैर आहे, कपिड़ा ख़राबु थिए न चएसि कुझु। बहरहाल हुन छोकिरे पंहिंजो ॾाढो ताव ॾेखारियो, गुस्सो ॾेखारियो। 2-3 मिंट हिनखे कंध खां वठी हिनखे लोॾणु लॻो। उहो जेको मस्तानो हुओ उहो सिर्फ़ु हिन जे माना चहिरे ॾे ॾिसे पियो, मुस्कुराए पियो। आख़िर छोकिरे खे सभिनी माण्हुनि ॾिठो त माना मस्ताने खे बदतमीज़ी थो करे, कोई बि छॾाइण विच में न आयो। हिनखे कंध खां वठी दूंधाला ॾिनई। आख़िर तवाईअ मां छोकिरे भरे हिनखे मुंहं में हिकिड़ी थप हई, हे वञी हेठि किरियो। मस्तानो जेको उहो मुस्कुराए मथे ॾिठई, चई वाह मुंहिंजा मौला, तुंहिंजो बि अजीब रंग आहे। हिकिड़े हंधि बुख जी महिल मूंखे गरम खीर ऐं जलेबियूं खाराई, ऐं हिते नौजवान जे हथां गरम चंबो। बहरहाल मालिक खे चई जंहिंमें तूं राज़ी। ईअं चुप करे उथी हलियो। छोकिरे जो घर बि वेझो हुयो, त उहो बि वञी माना सॼा हिननि जा पेर ॿेर गप हणा हुया ख़राबु हुयसि। उहो बि सीढ़ी खां अॻु में माण्हू जो आया हुया त उहो सीढ़ी उते स्लिप थी वई, पाणी अची वियो, गप अची वई, माण्हू उते अचणु वञणु जाम थियो, त उते रस्तो ख़राबु हो। छोकिरे जीअं उन ॾाकिण ते पेर रखियो त हुनजो पेर स्लिप थी वियो, हुनजो मुंहुं वञी ॾाकिण में लॻो। छोकिरे जो मथो फाटी पियो। छोकिरो उते फौरन फौत थी वियो। माण्हू गॾु थिया, छोकिरीअ जूं रड़ियूं कियाट हुजनि त जल्दी कयो, हिनखे अस्पताल खणो, मुंहिंजे दोस्त खे अलाए छा थी वियो आहे, मतिलबु रत सॼी माना सीढ़ी थी रत थी वई। बहरहाल छोकिरो फौत थी वियो। उहो मस्तानो बि होॾां अचे पियो। उहो साॻा ई हुनजा ठींग टपा ॾींदो पियो अचे त माण्हुनि अची चयोसि, तूं कहिड़े क़िस्म जो अलाह वारो माण्हू आहे? तूं मस्तानो आहे? तोखे एतिरो बि सब्र न आयो तो हिकिड़े नौजवान जो सिर खयो, हुनखे एॾो पारातो ॾिनो अथई। हुन चयो, मूंखे अलाह ॾिसे थो त मां हिनखे पारातो न ॾिनो आहे, मां कुझु बि हिनखे न चयो। न चई तो पारातो हिनखे ॾिनो आहे। जॾहिं छोकिरो फौरन माना तोखां हुते मुंहमारी कई अथई, तोखे चंपई, ऐं हिते अची हे ॾाकिण तां स्लिप थी किरियो, मरी वियो। बहरहाल हुन चयो त जेको मूंसां हिन जो झेड़ो थियो उन में को गवाह आहे? उतां रश मां हिकिड़ो हमरा निकिरी आयो। उन चयो, हा मां गवाह आहियां, तो पाणी आयो हिन जे छोकिरी खे लॻो दोस्त खे, ऐं हिन तोखे चंबो आयो। चई त हिन मूंखे छाजे लाइ चंबो आयो? चई तो हिन जे दोस्त जा कपिड़ा ख़राबु कया, इन जे करे। ॾिसो न त हिन मूंखे पंहिंजे दोस्त जे लाइ चंबा हया। हिनखे पंहिंजो दोस्त एॾो प्यारो हो, सिर्फ़ु हुन जा कपिड़ा ख़राबु थिया। मां बि त कंहिंजो दोस्त आहियां न, मां बि त कंहिंखे प्यारो हूंदुसि न। मुंहिंजे उन दोस्त हिन सां कुझु कयो हूंदो, बाक़ी मां त पंहिंजे दोस्त खे बि कुझु न चयो, ऐं उन मुंहिंजो बदिलो हिन खां वरितो हूंदो फौरन जो फौरन। उन सां मां राज़ी थी वियो आहियां हर ॻाल्हि में। उनखे चयो त हुते मूंखे खीर पीआरी, गरम खीर, जलेबियूं, ऐं हिते मूंखे गरम चंबो। वाह मुंहिंजा मौला, जंहिंमें तूं राज़ी।
मोकिलाए रश मां हलियो वियो। दोस्तो, चवण जो मक़सदु इहो आहे त जेका आह हूंदी आहे न, उहा फौरन रब वटि पहुचंदी आहे। कंहिं बि मिसकीन सां, ग़रीब सां, लाचार सां, बेवस सां तव्हां ज़ुल्म कंदव, माण्हू तव्हांखे ॾिसंदा त अकेलो मुड़ुसु आहे, हिन सां ज़ुल्म करे थो यार, माना ॾाढो मुड़ुसु आहे। पर ख़बर अथव, जंहिं ते ज़ुल्म थिए थो उहो तव्हांखे कुझु करे नथो सघे, पर उनजी आह फौरन अलाह वटि पहुचे थी। उनजी दाह कंहिं वटि हूंदी? अलाह वटि। उहो मदद कंहिंखां घुरंदो? अलाह खां। त मुंहिंजो केर बि कोन्हे हिन भरी बाज़ार में, मूंखे को अगरि माण्हू बेइज़तो थो करे, मूंखे चंबा थो हणे, मूंखे गारियूं थो ॾे, उहो उनजे दिलि मां जेका आह न, उहा फौरन उनजी दाह रब वटि पहुचंदी ऐं उनजी सज़ा तमामु ख़तरनाक आहे। तव्हां इन शइ ते ध्यानु कंदा कयो त दरगुज़र सभिनी खां बहितर आहे। दरगुज़र कंदव त उहो बि दरगुज़र कंदो। अगरि मुंहिंजी ॻाल्हि खे तव्हां सम्झी विया आहियो ऐं पसंदि आयो त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। अल्लाह निगहबान।